उन्नति मां थोड़ी पंहिंजी ॻाल्हि रखणु घुरंदुसि। छा असां वटि जेका आम सादी सियासी सम्झ हुई उन मुताबिक़ सवाल ई सियासी रुगो ॿ थींदा आहिनि, क़ौमी ऐं तबक़ाती। पोइ अवल कहिड़ो पोइ कहिड़ो इन्हनि में जहिड़ो, पर जीअं समाज जीअं फर्द जीअं कावड़ अब्दुल खालिक ॿार जो मिसाल ॾिनो त ॿारहों खां कीअं माण्हू हयातियाती जिस्म ओसर करे थो, तीअं समाज ओसर कनि था, शयूं सादगी खां पेचीदगी तरफ़ वञनि थियूं, तीअं सवाल बि पेचीदा थियनि था, नवां सवाल बि पैदा थियनि था, सिंफ़ी सवाल, माहौल जो सवाल। छा इन्हनि सवालनि खे असां रिड्यूस करे सिर्फ़ु तबके खे सम्झण ऐं सम्झाइण जे बुनियाद ते सम्झी सघूं था? छा इन्हनि खे रिड्यूस करे सिर्फ़ु क़ौमी सवाल जे दायरे में सम्झी सघूं था? जवाबु आहे त ईअं नथो थिए। इन्हनि जी पंहिंजी बि हिकिड़ी अलॻि हैसियत आहे। इहे सवाल 20 दौर जे 20 सदी जे अंदरि पैदा थियल आहिनि, हिन ते एतिरो घणो कमु बि कोन थियो, पर दुनिया हाणे कमु करे पई। असां जिबर तशद्दुद ऐं ग़ुलामी जे हिकिड़े सिरिश्ते जे अंदरि रहूं था ऐं उन सिरिश्ते जे अंदरि इहो जबर इहा ग़ुलामी इहा मुख़्तलिफ़ शिकलूं वठे थी। हाणे हिन घर जे अंदरि पीउ बि हारी मज़दूर, उन जी धीअ, इन जे विच में जेको तज़ाद में पैदा थियो उहो कहिड़ो तज़ाद, उनखे कीअं सम्झो? असां वटि इहा आम सादी सम्झ त औरत जो सवाल ऐं माहौल जो सवाल NGO जो सवाल आहे, सियासी सवाल कोन्हनि। असां उन्हनि खे हथ ई न विधोसीं। NGOs खयों त पंहिंजे हिसाब सां खयों, पर जेकॾहिं इनक़िलाबी सियासत उनखे खणंदी पंहिंजे हथ में त पंहिंजे हिसाब सां खणंदी, ऐं उहो खयासीं। AWP जो इहो कारनामो आहे, AWP जी इहा हासिलात आहे त इन्हनि सवालनि खे सियासी बणाइण में पंहिंजो हड़ऊं वड़ऊं किरदारु अदा कयो आहे, जंहिं ॾींहुं खां उनजो जनमु थियो आहे। इहा अवामी बकस पार्टी आहे जंहिं इन्हनि सवालनि ते कमु कयो ऐं करे रही आहे। ऐं इन नई सम्झ सां असांखे ख़बर पए थी त बाबा पाकिस्तान हिकिड़ो आलमी तौर ते धरती माहौलियाती गदलाइण जे करे तबाह थी थिए, करण वारा सरमाएदार सनअती इनक़लाब जी महिरबानी आहे जो 90% ॿार दुनिया जा ज़हरीली हवा में साह था खणनि। अक्टूबर 2018 जी हिकिड़ी रिपोर्ट हो, ज़हरीली हवा में साह था। दुनिया रिसाइकलेबल जेके वसीला आहिनि उनखे इस्तेमालु कंदी थी वञे, फुरलुट एॾी तेज़ आहे, ज़मीन नथी बचे, दरिया मरनि था, ॻोठ बर्बाद थियनि था, आबादी लाइ पोख लाइ ज़मीन शहरी मक़सद लाइ इस्तेमालु थी थिए। इहो बि तव्हांजी ॼाण में हुजे त सिंध माज़ी वांगुरु हाणे को रूरल खितो कोन्हे, इहो हाइली अर्बनाइज़ थींदो थो वञे पियो, ऐं तिन जो शहरी थियण जी रफ़्तार जी सभिनी खां तेज़ आहे। असां हाणे 60% को लॻभॻि शहरी समाज असांजो थी चुको आहे। तब्दीलियूं जिन खे साम्हूं रखंदे असां पाण पंहिंजी सां जोड़े सघूं था त आलमी तौर ते ही धरती गैस चैम्बर वांगुरु बंदि थी मरी रही आहे। धरती वई त पोइ त ॻाल्हि ई ख़तम थी, हयाती वई, पोइ छाजी क़ौमी आज़ादियूं, छाजा सोशलिज़म, छाजियूं बराबरियूं, छाजी पिदरशाही ख़ात्मो, का शइ कोन थी बचे। 2010 में ऐं 11 में सिंधी माण्हू 2 दफ़ा दरबदर थियो आहे, ॿोॾ जे करे तमामु लखनि जी तादाद में दरबदर थियो। मंशूर असांजी ढंढ वॾी ढंढ उहा ज़हरीली थी वई, जर असांजो ज़हरीलो। अञा माहौलियाती सवाल असांजो कीअं सवाल न हुजे, जीअं ॿेटनि ते कब्ज़ो वफ़ाक़ करे थो पियो, इहा ॻाल्हि में बि करे चुकासीं थी। इहो क़ौमी सवाल बि आहे, इहो तबक़ाती सवाल बि आहे, छो जो 30 लख मुहाणा दरबदर था थियनि, सिंध जी जाग्राफी ते हथ थो पवे, उहा सोढ़ी थी थिए त क़ौमी सवाल। पर जेको माहौल आबी जीवत खे नुक़सानु आहे, ॿेट खे नुक़सानु आहे, तमर ॿेलनि खे नुक़सानु आहे, त इहो माहौलियाती सवाल, इहे सभु सवाल हिकिड़ा आहिनि। लाज़मी तौर ते सम्झण लाइ शयुनि खे अलॻि बि कबो आहे। क़ौमी सवाल खे अलॻि सां सम्झबो, तबक़ाती सवाल खे बि थोरो अलॻि सां सम्झबो, सिंफ़ी सवाल खे थोरो अलॻि सां सम्झबो, माहौलियाती सवाल खे अलॻि सां सम्झबो, पर हक़ीक़त में हाल में अमल में इहे सभु सवाल गॾिया पिया आहिनि।
जी फ़लसफ़े के पढ़ंदे असां चवंदा आहियूं त फ़लसफ़े जो बुनियादी सवाल इहो आहे त पहिरीं ख़्याल या मादो इहो रुगो पढ़ण सम्झण जे हवाले सां हूंदो आहे, न त ख़्याल ऐं मादे खे धार करे ॾेखारियो, हिन हाल मां धार करे ॾेखारियो, हिन पिंडाल मां धार करे, जाते काथे ख़्याल ऐं मादो हिकु लॻा थिया। असांजी पंहिंजी जिस्मानी सरगर्मी ख़्याल ऐं जिस्म जी हेकड़ाई आहे। असांजी पंहिंजो उथण वेहण असांजे ख़्याल ऐं जिस्म जी हेकड़ाई आहे। सो सम्झण में जॾहिं असां तजरीद कंदा आहियूं, टोड़ींदा आहियूं, त इहो ज़रूरु ख़्यालु रखूं त असां हुनखे कोई कतई हैसियत में टोड़े न छॾियूं। अहिड़ी तबक़ाती सियासत जेका सिंफ़ी, माहौलियाती ऐं क़ौमी सवाल खे नथी छेड़े, छसी आहे, सुंढ आहे, कूड़ी आहे, बकवास आहे, साम्राजी आहे। ऐं साॻे वक़्त में उहो क़ौमी सवाल जेको तबक़ाती, सिंफ़ी ऐं माहौलियाती सवाल खे नथो छेड़े, उन सां नथो विचड़े, उनखे नथो पंहिंजो करे, सुंढ आहे, रुजती आहे, तवाल, कुझु बि नओं तां पैदा कोन थी सघंदो। धार बि कबो पर हेकड़ाई बि ॻोल्हबी। इहो ई जदली तरीक़ो आहे सम्झण जो त शयूं धार करे बि सम्झजनि, वरी उन्हनि खे हेकड़ाई में बि सम्झजे। मेणबती जॾहिं रोशन थींदी आहे तॾहिं हू चारई पासा रोशन कंदी आहे। हू ईअं न आहे चवंदी पहिरीं हीअ गुंड रोशन कंदसि, पोइ हूअ कंदसि, पोइ हूअ कंदसि। जॾहिं रोशन थींदी आहे त सभु पासा रोशन कंदी आहे। इनक़िलाबी सियासत बि उहा आहे जेका जॾहिं सगारी थींदी आहे त क़ौमी सवाल बि सगारो थींदो, तबक़ाती सवाल बि सगारो थींदो, सिंधी सवाल बि सगारो थींदो, माहौल जो सवाल बि सगारो थींदो। आइधर आर वारी ॻाल्हि आहे कोन, सम्झण जे ताईं थी सघे थी, अमल में जेकॾहिं को हुनखे करे थो त वॾी ग़लती करे थो। केरु बि करे थो, वॾी ग़लती करे। हीउ स्कूल आहे, हिन स्कूल में को मुंहिंजो मक़सदु कतई तौर ते बि मुक़ररनि जे सवालनि ते ॻाल्हि ॿोल ते सवाल रखणु कोन्हे, पर समझ करण जे हवाले सां ऐं हिन प्रोग्राम जे हवाले सां मां ज़रूरी थो सम्झां त इन्हनि पासनि खे असां सम्झूं। लेनिन चयो, हुन वाज़े लफ़्ज़नि में चयो, मज़लूम क़ौम जे कम्युनिस्ट जो फ़र्ज़ आहे त हू ज़ालिम क़ौम जे पोरे तबक़े सां पंहिंजो तालुक़ न टोड़े, ऐं सिंधी मज़लूम क़ौम जे कम्युनिस्ट हुअण जे नाते असां AWP जा कारकुन बलोचिस्तान, सराइकी वसेब, कश्मीर, गिलगित बल्तिस्तान, पंजाब जे पोरे तबक़े सां पंहिंजो तालुक़ कोन टोड़ींदासीं। ज़ालिम क़ौम जे कम्युनिस्ट जो फ़र्ज़ आहे त हू मज़लूम क़ौमुनि जी क़ौमी सवाल ते, क़ौमी आज़ादी, क़ौमी ख़ुदमुख़्तियारी सवाल ते झड़ींदो रहे। मां फ़ख़्रु थो कयां त अवामी वर्कर्स पार्टी जी पंजाब जा दोस्त इहो पंहिंजो फ़र्ज़ ऐसे नमूने सां निभाईंदा ईंदा आहिनि ऐं असांखे यकीन आहे त इहो ईंदड़ बि निभाईंदा। इहे ई असांजा दोस्त आहिनि, जहाज़ुनि में सफ़र करण वारा न आहिनि, जहाज़ुनि टिकटूं ॾिनो घुराईंदा वठूं। इहे गिरफ़्तार बि थींदा आहिनि, इहे थिया बि आहिनि, इन्हनि अकूबतूं बि सचियूं आहिनि। इहे ज़ालिब बि पाण मज़ा पैदा कंदा आहिनि, इहे फेज़ बि पाण मज़ा पैदा कंदा आहिनि। पर हिन मक़सदु इहो कोन्हे त हू ज़ालिम क़ौम कोन्हे। पंजाब की ख़ामोशी, आसिम सजाद जहिड़ा असांजा दोस्त इन सवालनि ते लिखंदा रहंदा छो इहे पंजाब। पर सियासत ॾाढी डायनेमिक शइ आहे, बदिलबी आहे। हिकिड़े दौर में असां सियासत खे सम्झंदा हुआसीं ख़ासि इस्तिलाहनि में, बाबा पंजाबी पठान मुस्तक़िल मफ़ाद, इहो सच आहे त अॼु बि हिन रियासत जे अंदरि जेका सादी सम्झ आहे रियासत जी, त बाबा हे जुडिशरी आहे, एग्ज़ीक्यूटिव आहे, फौज आहे, ॿिया इदारा आहिनि, उन में सभ खां घणो अंग लाज़मी पंजाब जी कामोराशाही जो ऐं पख़्तूननि जो। सिंधी के 3 नंबर ते हूंदा, बलोच त नाले मात्र आहिनि, बिला न आहिनि, को उनजो हिसाब किताब कोन्हे। पर जी इनक़िलाबी गीत पेश कंदे असांजे दोस्तनि चयो तो हम सिंधी मतभेद, कौमी नाहमवारी मिटाने वाले हैं। ये सब सवाल असांजा जेको कंहिंजी बि गुजीअ जो तोक टुटरो मो ईअं सम्झो ॼण मुंहिंजी गर्दन हल्की थी। फ़र्क़ु सिर्फ़ इहो आहे त छा अॼु बि इन साधन इस्तिलाहनि जे ज़रिए सम्झी सघिजे थो जेके उन दौर में अमीर बि आहे, उन्हनि सियासत बि सम्झाए पे, पंजाबी पठान मुस्तक़िल पर अॼु हक़ीक़त इहा आहे त तमामु घणो सवाल हिन रियासत जे अंदरि, हिन रियासत जे स्ट्रक्चर ते, हिन रियासत जी बीहक ते पश्तूननि मां ऐं पंजाबियुनि मां पैदा थी रहियो। उहा ॿी ॻाल्हि आहे त पंजाबियुनि एतिरो ज़ुल्म कोन सठो आहे जेतिरो सराइकियुनि, पश्तूननि, बलोचनि ऐं सिंधियुनि सठो आहे। पर वॾियूं तहरीकूं, वॾा चैलेंजिस बि अॼु उन्हनि खे उतां ई पैदा पिया थियनि, पंहिंजे घर मां लॻल थियनि, जंहिंजे नतीजे में PTM ठहे थी, ॿियो कुझु थिए थो।
सो दोस्तों ही जागीरदारी सां विढ़ण सिंधी अणबराबरी सां विढ़ण जेका असांजी सकाफ़त में असांजी कुछ मज़हबी रिवायतुनि में असांजे पूरी अमूमी सम्झ जो खाको जो टींदियूं उन सभिनि ते सवाल रखण जी ज़रूरत आहे। अॻियां वक़्तु ॾाढो ख़राबु आहे, बुख बदहाली अञा वधंदी, बेरोज़गारी अञा वधंदी। पाकिस्तान दुनिया जे 10 मुल्कनि में जेके माहौलियाती गदलाइण जो शिकार आहिनि, सिंध पुछड़ी में आहे, सिंध वधीक भोॻे थी माहौलियाती गदलाइण खे। असांजो दरिया मरे थो, उहो दरिया जे असांखे ठाहियो, हिन धरती खे ठाहियो, हिन तहज़ीब खे ठाहियो, उहो मरे थो। अॻियां वक़्तु ॾुखियो अचिणो आहे। असां हिक ॿिए जा फ़र्क़ सिंधी सवाल ते, क़ौमी सवाल ते, तबक़ाती सवाल ते, माहौलियाती सवाल ते ज़रूरु कढूं सम्झण जे लाइ, पर यादि रखो जिदोजहद में असां फौजी चवंदो न ट्रॉट्स्की, थिंक डिफरेंटली मार्च टुगेदर, सोचो मुख़्तलिफ़ पर जिदोजहद गॾु कयो। इख़्तिलाफ़ रखो, तनक़ीदूं रखो, ईअं ई जीअं कंहिं ॻाल्हि खे सम्झण लाइ थींदियूं, पर जिदोजहद गॾु कयो। छाजे कारण जो जेका साम्राज्य जी गोली आहे, ज़ालिम जी गोली आहे, फ़र्क़ु नथी करे त शियो आहे, सुन्नी आहे, फलाणा टीरा मटीरा, औरत आहे, मर्द आहे, उहा ईअं सभिनी खे मारे थी। हिन रियासत जे अंदरि सभिनी खां पहिरीं कम्युनिस्ट खयां विया, हसन नासिर ऐं नज़ीर अब्बासी खयां विया, मारिया विया। उन खां पोइ जमहूरियत पसंदनि ते रगड़ो आयो, ज़ुल्फ़िकार जा कारकुन मारिया विया। हाणे क़ौम प्रशासत जे अंदरि उन्हनि ते इहा सख़्ती तमामु घणी मौजूदु आहे। पाण इन सख़्ती खे मुंहुं फ़र्क़ु कढी करे नथा ॾेई सघूं, हिकिड़ाई में ॾेई सघूं था। जीअं लतीफ़ चयो न, हलो हलो गोरिए नाज़ुक जनीनी, ॻंढीन सारो ॾींहुं, छिनण मूं न सिखिया, त उहो छिनण वारो कमु असांजो कोन्हे। मां चवंदो हिकिड़े कलाक जो बि जेकॾहिं कब जो इतिहाद थिए थो अवामी क़ुवतुनि जे विच में, हिकिड़े कलाक जो बि त वॾी ॻाल्हि आहे। इहो कमु असां कंदा ईंदासीं, असां फ़र्क़ु कंदासीं रियासत ऐं समाज में। असां कंहिं रियासत जा जेके ॾोह आहिनि, जंहिंमें आवाम भले खणी प्रिविलेज बि थींदो हुजे, पर फ़र्क़ु कंदासीं। जीअं हो ची मन कंदो अमरीकी रियासत ऐं अमरीकी अवाम जे विच में फ़र्क़ु, तनक़ीद अमरीकी रियासत ते, पर अमरीकी अवाम ते ईअं तनक़ीद फिडेल वारा बि कोन कंदा। सो ईअं पाकिस्तान जे अंदरि मां सम्झां थो त हिन रियासत ते तनक़ीद ज़रूरु वञणु घुरिजे, पर उहा उन रियासत सां गॾु हिन रियासत जे अंदरि जेके बि जबर इस्तेसाल जूं जेके बि कोशिशूं आहिनि, उनजो शिकार जेकॾहिं पंजाब जे अंदरि पोरियत बि थिए थो, त उनखे बि पंहिंजो बणाइण जी हर मुमकिन कोशिशि करणु घुरिजे। निजकारी थिए थी त पंजाब खे छॾे कोन थी, तोड़ जो पंजाब सभिनी खां ख़ुशबू आहे। टिनी क़ौमुनि जा वसीला इस्तेमाल घणा घणा पंजाब में थियनि था, पर ये सॼी इक्वेशन मटाइणी आहे। ऐं जॾहिं हिन सॼी इक्वेशन खे मटाइण जो वक़्तु ईंदो, जॾहिं आख़िरी धक हिन स्टेटस को खे लॻंदो, मूंखे पूरो यकीन आहे त असांजा इनकलाबी साथी असांजी सिफ़ुनि में बीठा हूंदा, दुश्मन सां गॾु बीठा बीहंदा। सो ॾाढा भला मौज़ू हुया। साथी असद नारे जो बेठियती नफ़्सियात छा आहे, हुननि कीअं असांखे पंहिंजी तारीख़ पढ़ाई आहे, हुननि कीअं असांखे पंहिंजो खाको ॾिनो, ज़ात जो शऊर जेको असांखे असांजे हुक्मराननि ॾिनो बेठियती दौर में, उनजी चीर फाड़ कई आहे। ओरिएंटलिज़म जे हवाले सां ॻाल्हि ॿोल रखी आहे, एडवर्ड सईद जे पोरे ते ॻाल्हि ॿोल रखी आहे, कारण फेज़ हो सिंध जी तबक़ाती बीहक ते ॻाल्हि ॿोल रखी आहे, मिडिल क्लास ते बहस हो, उन ते ॻाल्हि ॿोल रखी आहे। पर हाणे वक़्तु घटि आहे, इहे वरी स्कूल पिया थींदा रहंदा। असांजा इहे मुक़रर इहे दोस्त अहिड़ा की ॿिया साथी पंहिंजो ज़रूरु वंड वंडींदा। मां तव्हां हाणे घणो वक़्तु कोन थो वठां, मुंहिंजो प्रेसिडेंट हेठि वेठो आहे, उहो लाज़मी ईंदो ऐं हुनजी ॻाल्हि ॿोल ॿुधंदासीं, पाण सकाफ़ती गीत ॿुधंदासीं ऐं वचन बि वरचाईंदासीं त नाम नए वेस बदल सां, नाम नए वेस बदल सां, तुंहिंजी मुंहिंजी जंग ज़ल खां जारी आहे, जारी आहे।